अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां ख्वाजा नसीमुद्दीन अमीन। ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर हम रिपोर्ट तव्हां सां शेयर कंदासीं अमनपुर खां। नाज़रीन, चवंदा आहिनि त ज़रूरत ऐजाद जी माउ आहे। अहिड़ी चवणी अहमदपुर जे नंढड़े ॻोठ गुनिया जे रहवासी मोटरसाइकिल मकैनिक पूरी करे ॾेखारी आहे। हुन पंहिंजी नंढड़ी वर्कशॉप में घरेलू गैस ते मोटरसाइकिल हलाए माण्हुनि खे हैरान करे छॾियो आहे। तफ़सील खां अॻे आगाह कंदासीं त अमनपुर ॻोठ गुनिया जे रहवासी नौजवान मोटरसाइकिल जे मकैनिक रही बख़्श गुनियो मोटरसाइकिल खे गैस ते हलाइण जो तजुर्बो कामयाबु करे माण्हुनि खे हैरान करे छॾियो आहे। उन नस में नौजवान रही बख़्श गुनियो जो चवणु आहे त हिन महांगाई जे दौर में पेट्रोल महांगो हुजण करे मोटरसाइकिल खे गैस ते हलाइण लाइ 1 महीने खां वधीक कोशिशूं कयूं ऐं मोटरसाइकिल में गैस जो सिलेंडर, कारपेटर ऐं ॿियो सामान पिणु लॻायो आहे, जंहिं ते गैस जे फ़ी 1 किलो में मोटरसाइकिल ते 100 किलोमीटरनि ताईं मुफ़ासिलो तय करे सघे थी, जॾहिं त गैस ते हलण सां मोटरसाइकिल जी इंजण खे को बि नुक़सानु न आहे ऐं आसानीअ सां ॿेल या ट्रेल सवारी बि करे सघिजे थी। नौजवान वधीक चयो आहे त कोशिशि करियां पियो त जीअं गैस जी अञा बि थोरे ख़र्च ते मोटरसाइकिल वधीक मुफ़ासिलो तय करे सघे। हुन जो चवणु आहे त अगरि हुकूमत ताउन करे त हिन खे वधीक बहितर करे सघां थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।